Audio Jungle. Audio Jungle. The news. नाज़रीन, शहदाद कोट में रिपोर्ट शामिल क्यों था त शहदाद कोट मस्तोई मालाजी रहवासिन काजल मंगणहार प्रेस क्लब शहदाद कोट में पाक किताब खणी दाईंदे ॿुधायो तो मुझो मुड़स रियाज़ ए चाचो रमज़ान ए पीउ नादर मुझे माउ समेत असांखे घर में नेकाली ॾेई छॾी आहे। असी मजबूर थी करे पंहिंजे मिटन माइटन के घर वञी रहूं था त पोइ भी उन्हनि मिटन माइटन के धमकी ॾेई चवनि था त असांजूं औरतूं अवां पंहिंजे घरनि में न रहायो, अगर रहायो था त असां पंहिंजे औरतुनि सां कारो करे अवां खे मारींदासीं। उन्हनि खे पंहिंजे घर न रहायो। मज़लूम काजल मंगणहार पाक किताब खणी एहतजाज कंदे मुतालबो कयो त असांखे तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ कयो वञे। मुझो नालो काजल में जा करा थी तो उन्होंने के चवन तव्हां के कारो कंदासीं पी नादर मुझो मतलब